नाज़रीन, मीरो ख़ान में टाउन मुलाज़मन खे पघारूं नाहिन मिली सघियूं, जंहिं करे मुलाज़मन हड़ताल कंदे शहरियुनि खे पाणी फ़रहामी बंद करे छॾी आहे। वधीक तफ़सीलनि लाइ पेश आहे मुजाहिद सुमरो जी हीअ रिपोर्ट। मीरो ख़ान वाटर सप्लाई स्कीम वटि जिते कल खां वठी करे शहरनि खे पाणी जी सप्लाई मुअतल आहे, उते मौजूद आहिनि वाटर सप्लाई मुलाज़मीन। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं त शहरनि खे पाणी सप्लाई मुअतल करण जो छा सबबु ऐं रीज़न आहे। असांखे पघार न मिली त असां हिते हूंदासीं, हड़ताल कई वेठा रहंदासीं। कूड़ा असरा कूड़ियूं ॻाल्हियूं इहे कनि पिया, पघार अञा ताईं न कई अथऊं, बसि ॻाल्हियूं कनि पिया। अॼु था कयूं, सुभाणे साहब वारा आया हुया, हिते आया, असां धरणो ई वेठा हुआसीं। आया, चई आहे त असां तव्हांजो मसइलो हल कयूं पिया, पर मसइलो हल न कयूं। बसि ॻाल्हियूं कनि था, त अचूं था, हे कयूं था, हीअं कयूं था, रोज़ जूं ॻाल्हियूं असांखे। असां हींअर हाणे असां हड़ताल कई वेहंदासीं, न उथंदासीं, भले ईद असांखे पघार न मिलंदी तेसीं ताईं हड़ताल ख़तमु न कंदासीं। भले ईद नमाज़ बि असां हिते ई पढ़ंदासीं। असांखे 3 महीनों पघार न ॾिनी वई आहे, जंहिंजे करे असां सख़्तु फ़काकशी सां गुज़ारे रहिया आहियूं। असांखे दुकानदार सामान बि नथा ॾियनि, जंहिंजे करे असांजा बचड़ा हिनमहिल ताईं बुख ते वेठा आहिनि। ॾाढी परेशानी जी हालत आहे, असां ॾाढो परेशान आहियूं। असांखे तक़रीबन 2 हफ़्ता अॻु में बि हिते बुख हड़ताल कई हुईसीं। यही ॻाल्हियूं कयूं त इनशाला तव्हांजो कमु थी वेंदो, पर अञा ताईं कुझु बि न थियो आहे। 20 ॾींहं थी चुका आहिनि, हाणे मथां जेको आहे ईद आहे, 2 ॾींहं बचा आहिनि। इन में असां छा था करे सघूं, उन करे हाणे जेको महिरबानी करे ख़ुदकशी करण लाइ बि तयारु आहियूं। असांजा बच्चा जेको आहे तकलीफ़ में, त असां उन्हनि जे करे असां पाण खे बाहि बि ॾेई सघूं था। असां दरपदर थी वियासीं, असांखे दुकानदार सौदो ॾियण जे लाइ तयारु कोन्हे को। नंढा बच्चा आहिनि, ईद जो मसइलो लॻो पियो आहे, न कपिड़ा आहिनि, न को सामान इहे घर में आहे, त रोज़ो छा ते रखिजे। असां बि मजबूर आहियूं, ईअं कंदासीं, को बि सामान कोन्हे को, असां बुख था मरूं। असांखे जेसि ताईं पघार न ॾींदा, असां वाटर सप्लाई बंदि कंदासीं, ईद बि हिते गुज़ारींदासीं ऐं असांखे पाण साड़ण जो ऐलान बि कंदासीं। कैमरामैन माशूक दिनारी सां गॾु मुजाहिद सुमरो, मेरा टीवी न्यूज़।